अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी गीतन जी राणी अमीरा बेगम। अमीरा बेगम केर ऐं किथां जी हुई? अमीरा बेगम खे सिंध में एतिरी शोहरत छो मिली? अमीरा बेगम खे छा सिंधवासी विसारे वेठा? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त अमीरा बेगम तक़रीबन 40 साल पहिरियां सिंधी मौसीक़ी जी दुनिया में पैर रखियो। अमीरा बेगम जे अचण खां पोइ सिंधी मौसीक़ी जी दुनिया में हिकु अलॻि ई रोशनी अची वई। अमीरा बेगम लाॾा ॻाइण खां पहिरियां सिंधी गीत ॻाईंदी हुई। अमीरा बेगम जा शादियुनि जा ॻायल सेरा हिंद सिंध में मशहूरु हुआ। सिंध जा मारवाड़ा परदेस में मेहरान टीवी ते अमीरा बेगम जा सेहरा ॿुधंदा ऐं ॾिसंदा हुआ। काफ़ी साल अॻु पहिरियां सिंध जे शादी प्रोग्रामनि में रुगो अमीरा बेगम जा सेहरा हलाया वेंदा हुआ। अमीरा बेगम जो तालुक़ु घोटकी ज़िले सां हो। अमीरा बेगम कैसर जहिड़े मौज़ी मर्ज़ सबबु हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई। चवंदा आहिनि त फ़नकार खे कॾहिं बि मौत नाहे ईंदो, उहे परस्तारनि जे दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। अमीरा बेगम जे विछड़ी वञण बाद बि सिंधवासी उनखे अॼु ॾींहं ताईं वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधंदा आहिनि। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।